जिला जयकामबाद सिविल अस्पताल जो मां करप्ट MS डॉक्टर अब्दुल मालिक खल जेको कई महीना खां जयकामबाद सिविल अस्पताल ते काबिज आहे। MS डॉक्टर अब्दुल मालिक खल सिविल अस्पताल जो सालाना करोड़े रुपयनि जो बजट खजाना ऑफिस खां पास कराए सिर्फ़ कागज़ी कार्रवाई तक महदूद करे करोड़े रुपयनि जो मालिक बणिजी वियो। गरीब मरीज़ सख्त परेशान ज़रियनि मूजिब करोड़े रुपयनि जी बजट हुजण बावजूद मरीज़नि खे हिक गोरी भी नथी ॾिनी वञे। सिविल अस्पताल जे MS डॉक्टर अब्दुल मालिक खल कुछ करप्ट ऑफिसरनि सां मिली भगत कई सालन खां करोड़े रुपयनि जी बजट हड़प करण लॻो आहे। शहरनि पारां निगरान हुकूमत ऐं सेक्रेटरी हेल्थ खां मुतालबो कंदे चयो आहे त अहिड़ी नाअहल करप्ट ऐं करप्शन कंदड़ MS डॉक्टर अब्दुल मालिक खल के फौरन हटायो वञे, ॿियो कोई ईमानदार MS मुक़रर कयो वञे। सिविल अस्पताल में चमड़ी के डॉक्टर खे ॾेखारणु आहे। डॉक्टर जी दवाऊं लिखियूं आहिनि, चवनि था हीउ ॿाहिरों वठो, हीउ अस्पताल में मौजूदु न आहिनि। अच्छा तो इन माना ॿ दवाऊं तव्हांखे ॾिनियूं आहिनि? ॿ दवाऊं ॾिनियूं अथव तव्हांखे, त हेठि ॿाहिरों वठियूं आहिनि, हीउ अस्पताल में मौजूदु न आहिनि, ॿाहिरि जी दवाऊं। अच्छा हे दवाऊं मौजूदु न आहिनि माना हिते? MS जा वॾा दावा आहिनि त मां वटि हर शइ मौजूदु आहे हिते। न त हिकु असां मौजूदु आहे। अच्छा फॉर्मेलिटी पूरी करण था पिया, बाक़ी माना न आहे का शइ?